नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं मीरपुर ख़ास प्रेस क्लब ते, जिते कुछ ॾींहं अॻु ॻोठ मोहम्मद अली लाशारी भरिसां प्लाटिंग जे मालिकीअ तां जेको आहे तनाज़े सबबि चौधरी शहज़ाद क़तल थी वियो ऐं क़तल थियण खां पोइ जेको आहे प्लाट कॉलोनी मालिकनि पारां जेको आहे ॻोठ ते कड़ो चाढ़े मोहम्मद अली लाशारीअ जा केतिरा ई मर्द गिरफ़्तार कराया विया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे उन ॻोठ खे हिकु दीवार ॾिनी पई वञे। हिननि जा चवण आहे त ॻोठ में जेको दीवार ॾेई रस्ता समूरा ब्लॉक कया विया आहिनि ऐं हीअ औरतूं तव्हां ॾिसी सघो था जेके मुसलसिल 6 ॾींहंनि खां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी वेठल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो छा चवणु आहे। साईं लाशारी ॻोठ जी असां पुरजोश अपील कयूं पिया त ॿ कैदी आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो वञे, कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, 6 एकड़ ॾाढा गुंटा आहिनि उन्हनि जी नाप कराई वञे ऐं उन्हनि खे रस्ता मिलिया वञनि। छो उन्हनि जा अबा ॾाॾा हिते पुराणा रस्ता हुआ कोन, हींअर चौधरी सॼो घर ढाहे ॻोठ ऐं पंहिंजो दीवार चढ़े छॾी, पूरो ॻोठ खे कड़ो चाढ़े छॾी। छो इहो कहिड़ो कानून आहे, किथां जो कानून आहे? असांखे आज़ादी मिले, महिरबानी करे असां अदा जलाल लाशारी खे अपील था कयूं, असां लाशारियुनि जी मदद कई वञे। मसलो इहो ई आहे, असांजा रोड रस्ता खोलिया वञनि, असांजे जेके 6 एकड़ 10 गुंटा आहिनि उन्हनि जी माप दुबारा कराई वञे। असांजो मुतालबो अॼु बि उहो ई आहे, सुभाणे बि इहो ई आहे, असांजा रोड रस्ता सभु असांखे खोलिया मिले। असां वटि आया हुआ 4-5 माण्हू आया हुआ, असां उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं। असांजे घर आया, असांजे ॻोठ जी मालूमात कई, असां उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं। असां वरी बि उन्हनि खे इहा ई असांजी अपील आहे, अचनि, असांखे इंसाफ़ खपे। असां ईअं ई कोन वेठा आहियूं इन्हनि रोडनि ते, असां पंहिंजे इंसाफ़ लाइ वेठा आहियूं, असांखे इंसाफ़ खपे। बराए महिरबानी हर कंहिंखे असांजी इहा ई अपील आहे, अचनि, असांजा जेको आहिनि इंसाफ़ कयो वञे, असांजा बेगुनाह जेके इन्हनि पकड़िया आहिनि उन्हनि खे आज़ादु। उहे कोन आया आहिनि असां वटि, न DC आयो आहे, न ऑफिसरनि मां को आयो आहे, न जेके मुराद अली शाह आहे, ज़ुल्फ़कार अली शाह आहे ऐं पीर आफ्ताब शाह आहे, उन्हनि मां को बि असांजे ॻोठ जो विज़िट करणु कोन आयो आहे। वोटनि महिल तव्हां वटि केरु ईंदा आहिनि? इहे ई ईंदा आहिनि, जिन्हनि जा नारा खया आहिनि इहे ई ईंदा आहिनि असां वटि वोटनि लाइ, पर असां लाइ वोटनि में बि न अचनि। अगरि असांजे इंसाफ़ लाइ नथा उथी सघनि, असांजे वोटनि लाइ बि न अचनि। चाहे तव्हांजो मसलो ई हल कंदा, अञा ताईं असांजो को मसलो हल न थियो आहे, न असांखे रस्ता मिलिया आहिनि, न असांजा छोकिरा जेके गिरफ़्तार कया आहिनि, न असांखे उहे मिलिया आहिनि। अञा ताईं असांजे घर जी तोड़ फोड़ थिए पई, अञा ताईं हुन पंहिंजो कमु बंदि न कयो आहे। ऐं उन खां पोइ वाटर ईंदो हो सरकारी पाणी, असां उतां भरंदा हुआसीं, कपिड़ा गंदी धोईंदा हुआसीं, नहाइण जो पाणी भरंदा हुआसीं। अॼु तव्हां हली ॾिसो, उहो वाटर बि चौधरी पाण लटे छॾियो आहे, हुतां बि असांखे पाणी जी उमेद न रही आहे। हाणे किन ॻोठनि में गैस हले पियो, किन में गैस ई कोन आहे, हेठां खॾा खोटे ज़मीनुनि जा हेठां सॼा पाइप वग़ैरह टोड़े छॾिया आहिनि। असां हाणे बेगुनाह केॾां वञूं, असां ई ॻोठ वारा असांजा केॾां वञनि? ॿार चारा मासूम किथां वञी पाणी पींदा, किथां न ईंदा, किथां वेंदा, केॾां वेंदासीं? छा असां इंसाननि खे असांजो हक़ कोन्हे? असां पाकिस्तान जा रहण वारा कोन आहियूं, हिते जा रहण आहियूं। ही सिंध असांजी आहे, हिन चौधरीनि जी पंजाबनि जी न आहे। सिंध लाशारनि जी आहे, सिंधियुनि जी आहे, हिननि जी न आहे। असांखे पंहिंजो इंसाफ़ ॾियारियो वञे, असांखे पंहिंजे मुल्क में असांखे हिन चौधरीनि जो पंजाब वञे न। चौधरी हिते छा आहे? चौधरीनि जो, असां लाशारनि जो आहे हिते, असांजी सिंध जो आहे हिते, हिननि जो कुझु बि न आहे। पोइ बि असांखे ही एतिरो पियो ज़लील करे, ही न्याणियूं हर रोज़ हिते अचनि थियूं, हर रोज़ हिते वेही वेचारियूं वञनि थियूं, उन्हनि खे इंसाफ़ नथो मिले। छो नथो मिले इंसाफ़? भला मिलणु खपे इंसाफ़। किथे आहिनि ही सभु जज वारा? किथे आहिनि ही वकील? किथे आहिनि ही पुलिस? किथे आहे? छा पई करे? विकामिल आहे छा आहे? पर इंसान आहियूं असां, जानवर त न आहियूं जिन्हनि खे ईअं रोज़ रोज़। असां बि कंहिंजूं न्याणियूं आहियूं, कंहिंजा बच्चा आहियूं। छा असांखे शौक़ु आहे हिते वेहण जो? न आहे असांखे शौक़ु हिते वेहण जो। असांखे बसि पंहिंजो हक़ ॾियारे, महिरबानी करे अदा जलाल खे असां लाशारनि जी जो अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांखे पंहिंजो हक़ ॾियारे। त उहो बि चौधरी लटाए सॼो बंदि कराए छॾियईं, असांजो पाणी पीअण जो बि बंदि करे छॾियईं। इहो जाती असां सां सुठी कोन आहे। ऐं ॿियो वरी जेको जलाल लाशारी आहे, उहो असांजो सरदार आहे, असांजो भाउ आहे। उहो अची असां न्याणियुनि जो इंसाफ़ करे ऐं असां इंसाफ़ असांखे ॾियारे।
या ना बाक़ी जेके अचनि पिया असांजा भाउ आहिनि इंसाफ़ असांखे अञा ताणी कोन निकिती आहे। पानी पानी थी खारो आहे सैदन मां भरींदासीं उन्हनि जा नलका मशीनूं टोड़े छॾिया घर उन्हनि जा टोड़े छॾिया हाणे असां वटि पाणी बि कोन आहे न असां वटि रस्तो आहे जो असां निकिरियूं असांजा बेगुनाह ॿार झले वेठा आहिनि असल कातिल झले असांखे बि शहज़ाद जो दुख आहे असांजो भाउ आहे शहज़ाद असांजो बि धारियो कोन आहे असांजो भाउ आहे पुट वांगुरु आहे भई हुनजा कातिल वञी ॻोल्हे असांजा बेगुनाह छॾायो। धरणे में शरीक औरतुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हुननि जो बि इहो ई चवणु आहे त असांजा जेका 6 एकड़ आहिनि उन्हनि ते कब्ज़ो कयो वियो आहे ऐं दीवार मुकमिल तौरु ॾिनी वई आहे। हिन वक़्तु घरनि मां गुज़रणु ॾाढो ॾुखियो आहे ऐं उन में जेको गैस जो लाइनूं हुयूं या पाणी हो पाणी भरींदासीं त उहो पाणी वाटर सप्लाई ऐं नलका जेके आहिनि उहे पाणी बंदि कयो वियो आहे। असां सख़्तु मुश्किलात में आहियूं। हिननि इहो मुतालबो कयो आहे त असांजा सरदार जेके आहिनि उहे फौरी तौर ते पहुचनि ऐं हिन मसइले खे हल कराइनि ऐं जेसिताईं असांजो मसइलो हल न थींदो तेसिताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन असद कोसो सां गॾु तालिब शहर, मेहरान TV न्यूज़, मीरपुर ख़ास।